तलाश दोस्तों, अॼु हिकु फ़िल्म रिलीज़ थी चुकी आहे तलाश। तलाश हिकु बहितरीनु फ़िल्म आहे ऐं ईद जी फ़िल्म आहे। इन में ज़बरदस्त ऐं सुठा सुठा एक्टर आहिनि। इन में ख़ासि करे उम्मीद अली कलवाड़ियानी उर्फ़ ओठो, जेको ज़ह ज़िंदगी जो तव्हां ॾिठो हुयो त हिकु सिंगार हुयो। हाणे उन सां गॾु अली हसन चॾड़ साहब डायरेक्टर बि आहे, एक्टर बि आहे इन ड्रामे में, इन फ़िल्म में। ही तलाश फिल्म एक बेहतरीन फिल्म अची चुकी है दोस्तों। ही फिल्म उहा फिल्म आहे ॼण ज़हर ज़िंदगी जो सीज़न 2 जीअं हुयो तव्हां सम्झो पिया, ही उअं ई आहे। हिन में बि कहाणी बहितरीन ऐं अकासी कई वई आहे सिंध लेवल जे हवाले सां, जेका कच्चे में अॼुकल्ह कम हली रहिया आहिनि, अगवा खोरियूं हली रहियूं आहिनि, ज़ुल्म हली रहियो आहे, कहर। तव्हांखे त ख़बर आहे, रोज़ाना तव्हां न्यूज़ ॿुधंदा, उन जी ही अकासी करे थी। हिकु सुठे लेवल जी फिल्म आहे, बहितरीन इन में कास्ट आहे, सुठा सुठा अदाकार आहिनि। हींअर ई वञी अली हसन चॾड़ फैंस जे यूट्यूब चैनल ते इहा फिल्म डाउनलोड कयो, उते प्ले करे इन खे ॾिसो, दोस्तनि सां बि शेयर कयो ऐं इन जो लिंक असांजे डिस्क्रिप्शन में बि मौजूदु आहे।